नाज़िन घोटकी में शहरी इतिहाद पारां चेयरमैन नादिर पठान की मेज़बानी हेठ कबीलाई झेड़नि ऐं ॿियनि मसइलनि जे हल लाइ प्रेस क्लब में ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वई। इन ही हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे मुश्ताक लगारी। इतिहाद घोटकी मेन पारां जो ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वही है, जैमें शहर के मुख्तलिफ़ सियासी समाजी पार्टियों समेत शहरी अगवान भी इतने शरीक थे। मेन जो मसलो घोटकी ज़िले जो हो जिते नकली दवाऊं नकली जो भाण ॾिनो हो, जैसे करे फुटी जो अरबे खरबे जो फसल वो तबाह थी वियो आहे। ॿियो जो कबाली तकरार आहे, ॿियो जो घोटकी में जो अमन मान की सूरत हाल आहे तमाम ख़राब आहे। उन बाबत जो ॿिया घोटकी शहर जा मसला आहिनि, उन बाबत जेका इहा ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वई आहे। अचो तो शहरी अगवान मुख्तलिफ़ सियासी पार्टियों के अगवान सां ॻाल्हि ॿोल कयूं तो उन जो छा चवणु आहे। असांजी घोटकी जो ज़िलो आहे उहो ज़रई हब आहे। असांजे इन ज़िले में ज़रई नकलियूं जेके दवायूं आहिनि सोचल सम्झल साज़िश तहत असांखे बर्बाद करण लाइ कई वई आहे। असां हुकूमत सिंध के गुज़ारिश कयूं था त इन फिलफुल नोटिस वठी करे जेके ज़रई माण्हू मुलविस आहिनि उनखे फौरी तौर ते हटाए उनजे मथां इंक्वायरी कई वञे। तमामु वॾो कुदान आहे, तव्हांजो ट्रैफिक ॾिसो वॾी जाम आहे, महांगाई तमामु वधी वई आहे। मां हाणे नकली भाण जो तव्हां ॾिसो था फसल तबाह थी वियो आहे। इनजे करे चवंदा असां ते इन ते बाक़ाइदे को तुर्त को एक्शन खणणु खपे। पर उन में असां ई फैसला कयनि त अमुन घोटकी जो कीअं मोटाइजे। जीअं त घोटकी मां अमुन जो पखी उॾामी वियो आहे, इंशाअल्लाह ताला असांजी कोशिशि रहंदी त घोटकी में अमुन थे। शहरी इतिहाद मेन जेका है ऑल पार्टी कॉन्फ्रेंस जेका है जो घोटकी में घुराई आहे, उन में असां शिरकत कई आहे पीपल्स पार्टी की तरफ़ों। ऐं तमामु दोस्तनि सुठी राय ॾिनी हुई। हिते नकली बिज भाण दवायूं बदअमनी ये जेका शहर की सफ़ाई ये सब उन दोस्तनि सुठी राय ॾिनियूं। असां बिल्कुलु हिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं, हिननि जा जाइज़ मसला नहीं पंहिंजी आला क़यादत ते पुॼाईंदासीं। 100 खां वधीक कंपनी जेके आहिनि असां वटि घोटकी में पंजाब जे रजिस्टर आहिनि। कॾहिं हुन ते DC, कॾहिं हुन ते एग्रीकल्चर सेक्टर वारनि एक्सटेंशन वारनि, कॾहिं हुन ते इहो पुछो बि न आहे त भई तव्हांजी 100 कंपनी आहे, तव्हांखे ज़हर खणी था अचो, तव्हां इन जो तव्हां सर्टिफिकेट आहे। तॾहिं बाल थींदो जॾहिं असांजा घोटकी जा ऑफिसर चूंडियल नुमाइंदा इहे जेकॾहिं आवाज़ उथारनि हक़ सच जी इहा ॻाल्हि पंहिंजे जेको आहे SP खे जेको आहे इहो ई जेको आहे था ॿुधनि। ॿियो अवाम जेको आहे न हाणे उथी पई आहे। इंशाअल्लाह उहो वक़्तु परे न आहे जो अवाम पाण हिन चूंडियल नुमाइंदनि जो हिसाब वठी करे घोटकी में अमल कराईंदी। 11 रुकनी कमेटी तैयार कई वई आहे। इंशाअल्लाह इहा कमेटी ज़राअत जे मसइले ते, अमन अमान जे मसइले ते, शहर जे मसइलनि ते इंशाअल्लाह मसइलो हल कराईंदी। मेन इशूज़ असांजा हुया घोटकी में अमन अमान ऐं घोटकी में ज़री नकली दवाउनि जो जेको आहे 2 नंबर बिज ऐं घोटकी जे अंदरि सिहत तालीम जा जेके मजमू फ़ैसिला आहिनि ते फ़ैसिलो कयो आहे। जी नाज़रीन, त शहरनि ऐं सियासी समाजी अगवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु जेके APC अॼु कोठाई हुई प्रेस क्लब घोटकी में, उन वॾा मसइला जेके आहे उन बाबति जेके 11 रुकनी कमेटी क़ाइमु कई वई आहे। ज़रई दवाऊं बिज भाण आहिनि, उन बाबति जेके कमेटी जेका डिप्टी कमिश्नर घोटकी सां पिणु मिलंदी।